बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलामु अलैकुम नाज़रीन अवां ॾिसी रहिया आहियो HBS न्यूज़ सईदाबाद रिपोर्ट नज़ीर अमन सोलंकी। न्यूज़ सईदाबाद शहर जो मखदूम महबूब अल ज़मान नोटिस वठंदे हिदायतूं जारी कयूं आहिनि त न्यूज़ सईदाबाद शहर जी साफ़ सुथराई कई वञे। टाउन कमेटी जी सफ़ाई वारे अमले खे सफ़ाई जो सामान ॾिनो वञे। उन मौक़े ते टाउन ऑफिसर मुमताज़ अली उन्नड़, अकाउंट ऑफिसर इशफाक डायरी, सीनियर सुपरिटेंडेंट ऑफिसर राजा ख़ास क्लार्क लियाकत मेमून ऐं माजिद कमरानी सां गॾु पंहिंजी सफ़ाई वारे अमले सां गॾिजी शहर न्यूज़ सईदाबाद जी सफ़ाई शुरू करे ॾिनी। मज़ीद ख़बरुनि जे लाइ अवां ॾिसंदा रहो HBS न्यूज़।